वफाकी हुकूमत खिलाफ सियासी माहौल गर्म। पीपीए जो अवामी मार्च रवा दवा। वज़ीर-ए-आज़म खिलाफ बेएतमादी वारी रिथ ते अपोजिशन में डेडलॉक खत्म। नवाज शरीफ के ग्रीन सिग्नल बाद नून लीग तरफा 38 हुकूमती मेंबरन की हिमायत होने की दावा। सभी के बेएतमादी रिथ ते राज़ी कंदड़ पीपी पान फौरी चूंडू कराइण वारो अपोजिशन जो मुतालबो मञे वरितो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान विच में मुलाकात। बेएतमादी रिथ बाबति टाइम फ्रेम के कतई शिकिल ॾियण ते गौर। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर-ए-आज़म के इस्तीफ़ा लाइ 5 ॾींहनि जी डेडलाइन ॾेई छॾी। संदसि चवणु आहे त इमरान ख़ान 5 ॾींहनि में पाण इस्तीफ़ा न ॾिनी त हू इस्लामाबाद पहुचे बंदोबस्त कंदा। 5 ॾींहनि में बेएतमादी रिथ लाइ नंबर पूरा थी वेंदा। जियालन जी 48 कलाकनि जी मेहनत सिलेक्टेड खे झुगाए छॾियो। जियाला गुडड़ी हुकूमत खां हिसाब वठण लाइ निकिता आहिनि। संदन मक़सद सिलेक्टेड वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान खे भॼाइणो आहे। कराची खां इस्लामाबाद निकतल पीपीए जे अवामी मार्च जी ॾखिण पंजाब में शानदार आजा। वज़ीर-ए-आज़म इमरान खान अपोजिशन सां सियासी मैदान में मुक़ाबले लाइ तैयार। बेएतमादी रिथ खे नाकाम बनाइण लाइ इत्तेहादनि सां राब्तनि जो टास्क असद उमर हवाले। वज़ीर-ए-आज़म सां पाणी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर ऐं काबली गगवान मुनिस इलाही जी मुलाक़ात। सियासी ऐं इत्तेहाद वारनि मामलनि ते ॻाल्हियो। मुनिस इलाही जो चवणु आहे त हू हुकूमत सां गॾु आहिनि ऐं अॻिते बि गॾु हलणो आहे। वज़ीर-ए-आज़म ऐं असद उमर सां मुलाक़ात दौरान पाकिस्तान जी बहितरी लाइ गॾिजी कमु करण ते इत्तफ़ाक़ कयो आहे। पंजाब असेंबली के स्पीकर ऐं काफ़ी गगवान चौधरी परवेज़ इलाही जो चवणु आहे त कुन्नीअ में सामान पइजी वियो आहे। धुओं उथलण बाद उबारो ईंदो आहे। उबारो अचण बाद हू पंहिंजी पोज़ीशन वाज़े कंदा। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान बिल्कुल भी घबरायल न आहे। साणस मुलाक़ात दौरान बेएतमादी वारी रिथ ते के भी ॻाल्हियूं न थियूं। वज़ीर-ए-आज़म महांगाई ते ज़ाब्ते लाइ सुठा क़दम खंया आहिनि। पेट्रोल जे अघनि में घटिताई सां फ़ाइदो थींदो। बिजली जा अघ भी घटि थींदा। पाकिस्तान तहरीक इंसाफ जो हुकूक सिंध मार्च मंजिल तरफ रवां दवा। उमरकोट मिठी ऐं ॿियनि शहरनि में शानदार आजा। शाबिर मुल्क कुरैशी जो चवणु आहे त सिंध में तब्दीली जी हवा घुली रही आहे। ही अवामी समुंड ॿुधाए पियो त ईंदड़ हुकूमत सिंध में भी पीटीआई जी हूंदी। नोट पीपी ऐं वोट पीटीआई जो हूंदो। हू हिते खटनि न पर पाण खे जाॻाइण आया आहिनि। पीपी कॾहिं भी सिंध जे अवाम जो नाहे सोचो। सिंध में तरक़ी बदिरां सूबे खे खाधो वियो आहे। ग़रीब माण्हू परेशान आहिनि। वफ़ाक़ सिंध खे 9000 अरब रुपया ॾिना आहिनि। किथे ख़र्च थिया आहिनि। पीटीआई में का ग्रुप बंदी नाहे। आसिफ ज़रदारी जी सियासत खे समझनि था। पीटीआई जा असेंबली मेंबर ज़रदारी जे ॾटनि में न ईंदा। खेनि यकीन आहे त सिंधन असेंबली मेंबर मौक़िफ़ ते अटल रहंदा। मुखालिफ धुर जे अॻवान शहबाज शरीफ जो चवणु आहे त हिक पासे महांगाई सतायल अवाम ॿिए पासे फोरू हुक्मरान आहिनि। एलपीजी महांगी थियण बाद नाम निहायत रिलीफ हवा में उॾामी वियो। गीह महांगो थियण बाद पेट्रोल जो अघु अमली तौर ते वापसि थी चुको। हुकूमत पेट्रोलियम बहरान ते अखियूं बंदि करे छॾियूं आहिनि। 10 रुपयनि जो सियासी रिलीफ महांगाई जी सूरत में अदा करणो पवंदो। बेएतमादी वारी रिथ महांगाई सतायल अवाम लाइ रिलीफ साबित थींदी। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान चयो आहे त हक़ जो रस्तो आसान न हूंदो आहे। करप्शन मुल्की वसीलनि खे तबाह करे छॾींदी आहे। करप्शन सबबि मुल्क गरीब थी वेंदो आहे। मुआशरे में करप्शन खे क़बूल न करण जोॻो बणाए वियो आहे। हिकु चोर बीमारी जो बहानो करे भॼी वियो। ॿियो चोर अदालतुनि में अचे थो त मतसि गुलनि जी वर्खा थिए थी। ॿिन्ही ख़ानदाननि मुल्क जा पैसा चोरी करे ॿाहिरि मुंतक़िल कया। 3 महीननि जी महिनत बाद रहमतुल आलमीन अथॉरिटी फाल थी आहे। खेनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿुधायल वाट ते हलण जी ज़रूरत आहे। उज़्बुक सदर शौकत मिर्ज़ा योफ जी वज़ीर-ए-आज़म हाउस आमद। गार्ड ऑफ ऑनर पेश। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात। ॿितरफ़नि लाॻापन समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं।
भारत तकरारी डेमुनि ते पाकिस्तानी एतिराज़ तस्लीम करण खां इनकार करे छॾियो। पाक भारत पाणी वसीलनि जे तकरारनि बाबति 3 ॾींहनि वारियूं ॻाल्हियूं बिना नतीजे ख़त्म। पाक भारत इंडस वाटर कमिश्नर्स हलंदड़ साल 31 मई खां भारत में हिक ॿिए ॻाल्हियुनि वारे दौर ते इतफ़ाक़ करे वरितो। सामूंडी फौज वधीक हिकु भारतीय आबदोज़ जो पतो लगाए वरितो। ISPR जो चवणु आहे त क्लोरी क्लास जी भारतीय आबदोज़ जो पतो 1 मार्च ते लगाए वियो। एंटी सबमेरीन वॉरफेयर यूनिट भारतीय आबदोज़ खे पकड़े वरितो। 5 सालनि में चौथी भारतीय आबदोज़ जो पतो लगाए वियो। पाक बहरिया सामूंडी हदुनि जे दिफ़ा लाइ हर वक़्तु तयार आहे। ममलकती वज़ीर फारूक हबीब जो चवणु आहे त भारत जमहूरियत जी आड़ में साज़िशुनि जो गढ़ बणिजी चुको आहे। पाकिस्तान ख़िलाफ़ प्रोपेगंडा कई पई वञे। बाबरी मस्जिद ते हमलो भारत जे मुस्लमान मुख़ालिफ़ सोच जो सबूत आहे। भारत अंदर हिजाब पाण ते बि पाबंदी आहे। बालारल कश्मीर में मुस्लमाननि ते ज़ुल्म थी रहियो आहे। मोदी जी सोच भारत जे आईन ते हावी थी चुकी आहे। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद 2013 में NTS टेस्ट पास 200 उम्मीदवारनि खे छंड-छाण बाद ऑफर ऑर्डर ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। तालीम खाते खे ऑफर ऑर्डर ॾेई 2 महीननि अंदर रिपोर्ट पेश करण जी हिदायत। कराची जिले के सखी हसन कलंदरिया चौक वेझो मुबैना पुलिस मुक़ाबलो। हिकु डोहारी मारिजी वियो, हिकु ज़ख़्मी अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल। कंदरकोट जे कचेवार इलाइक़े में जागीरानी चाचड़ बिरादरी जी 2 धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो जिरगो। धुरियुनि मथां मजमूई तौर ते 2 करोड़ 27 लख रुपया दंड मुक़रर। जागीरानी बिरादरी जी धुर मथां 1 करोड़ 18 लख, चाचड़नि ते 1 करोड़ 9 लख रुपया दंड विधो वियो। धुरियूं खीरखंड। थारूशाह भरिसां ॻोठ लुधो बिशारत वासिण पढ़ने लाइ घरां निकिरी वियल नारी जे पलान में 2 नारियूं अगवा। गोपांग बिरादरी जा माण्हू सादिक कल्होड़े जी 2 औरतुनि खे अगवा करे फरार थी विया। इतलाबाद पुलिस नारियुनि खे बाज़ियाब कराइण लाइ ॻोठ खे कड़ो चाढ़े छॾियो। रतेडेरे जी मालपीड़ी वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग। 1 ॼणो मारिजी वियो। पुलिस मूजिबि कोराई बिरादरी जी 2 धुरियुनि में हलंदड़ पुराणी दुश्मनीअ तां मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग कई, नौजवान खे क़त्ल कयो। मदेजी जे कचे में कल्होड़ा जुणेजा तकरार तां क़त्ल थियल। कल्होड़ा बिरादरी जे 3 ॼणनि जो केस, जुणेजा बिरादरी जे 12 माण्हुनि मथां दाख़िल धुरियुनि जो केस दाख़िल थियण बावजूद का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी। पुलिस जो चवणु आहे त झेड़ींदड़ धुरियुनि जा केस दाख़िल कया विया आहिनि। जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। नवाब वली मोहम्मद बेजो मिठी मां लाबारे ते आयल पोहरे जी न्याणी 13 वरियनि जी नींगरी समीना भील मुबैना तौर ते अगवा। वारसनि तरफ़ां पुलिस खे इतला ॾेई छॾियो। वाक़े जी जांच शुरू। बाकराणी भरिसां ॻोठ मोहम्मद ख़ान मशोरी में उर्डी विघे नींगर फोत। वधीक ॿारड़ा मर्ज़ में मुब्तला। सनन वारसनि जो चवणु आहे त जल्द सिहत खाते जी टीमूं मोकिले ॿारनि खे बचाव जा टुका लॻाया वञनि।